सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन वाला आलिहि व अस्हाबिहि अजमाइन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वला तहसबन्नल्लज़ीना क़ुतिलू फ़ी सबीलिल्लाहि अमवात बल अहयाउन इंद रब्बिहिम युरज़क़ून। वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लवदित्तु अन उक़्तल फ़ी सबीलिल्लाहि सुम्मा उहया सुम्मा उक़्तल सुम्मा उहया सुम्मा उक़्तल सुम्मा उहया। सदक़ल्लाह व सदक़ रसूलुहुन नबियुल उम्मीयुस सादिकुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। प्यारे मोहब्बत सां ज़ौक़ ऐं शौक़ सां सोहणे नबी ऐं पाक मुहम्मद जे आल जे मथां दुरूद पाक पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मुराद जिंदगी मक्तल में जाने से ही मिलती है। जब बेशक मुराद जिंदगी मक्तल में जाने से ही मिलती है। हयात दायमी गर्दन कटाने से ही मिलती है। कटा कर गर्दने अपनी बतला गए हैं ये करबला वाले। बंदों के आगे जबर के आगे जालिम के आगे झुक नहीं सकते खुदा वाले। अली बाबा नबी नाना अली बाबा नबी नाना अली बाबा नबी नाना। शराफत हो तो ऐसी हो चले खंजर करे सजदे इबादत हो तो ऐसी हो। तव्हां के मुबारक हुजे रब जे फज़ल ऐं करम सां अवाईअ सां अॼु 10 मुहर्रम जे इन इनक़िलाबी बरकत वारे ॾिहाड़े ते ख़ानगाह आलिया नक्शबंदीअ जे हिन इल्म जे मरकज़ ऐं ज़िक्र अज़कार जे हिन मरकज़ में 10 मुहर्रम ते अवाईअ सां उन मिठड़े क़ुरान जे ॿुधण जे लाइ वेठा आहियूं जंहिं किताब जी मुंहिंजे मुर्शिद हुसैन साईं पंहिंजे ज़िंदगीअ में तिलावत कई। जंहिं क़ुरान खे सुहिणे हुसैन सईद रज़ी अल्लाह ताला जे नाने मिठे मुहम्मद जंहिं क़ुरान खे तिलावत कयो। जंहिं क़ुरान जी तिलावत मुंहिंजे मुर्शिद हज़रत अली अल मुर्तज़ा कई। जंहिं क़ुरान जी तिलावत मिठे मुहम्मद जे सहाबा कई। जंहिं क़ुरान करीम के मिठे मोहम्मद अरबी जे अहल बैतन पढ़ियो। अल्हम्दुलिल्लाह उन रहमत वारे कुरान करीम जो जलसो बुधण जे लाइ तव्हां असां हिन जगह ते गॾु थिया आहियूं। रब करीम खां दुआ है अल्लाह साईं अवां असांजी हाज़िरी खे मक़बूल ऐं मंज़ूर फरमाए। मां खुशामद नथो कयां
मुबारकबाद थोड़िया नक्शबंदिन जे मुर्शिद हजरत साईं हाफिज निसार अहमद शाह साहब दामत बरकातुहुल आलिया हजरत साईं पीर हमादुल्लाह के जिन काफी अरसे का बाद भी कई जमाना गुजरी विया पर उन्हनि आले रसूल जे उन खून सां वफादारी कंदे हिन पुरफितन दौर जे अंदर भी उन्हनि जो फिक्र ही आ त मुहर्रम पाक जे न ॾही ॾिहाड़े ते असां पंहिंजे मुरीदनि खे पंहिंजी जमात खे आलिमनि सगोरनि जे ज़बाननि खां रब जो क़ुरान ॿुधायूं मिठे मुहम्मद जो फरमान ॿुधायूं मिठे नबी जे सहाबा ऐं अहल बैत जो शान ॿुधायूं उहे मुबारकबाद जे लाइक़ आहिनि अल्लाह ताला उन्हनि जे ज़िंदगी में बरकतूं नसीब फरमाए छो त उहो पुरफितन दौर आहे कई सैयद तव्हांखे खुराफात में नज़र ईंदा बिदात में नज़र ईंदा पर सलाम मिठे मुहम्मद अरबी जे उन आले रसूल खे आ जिन हर दौर में पांजे ज़बाननि ते रब जे क़ुरान जी तिलावत जारी कराई जन पांजे मुरीदन खे मिठे मुहम्मद जे दीन जो सबक याद ॾियाराई शुहदा इस्लाम कॉन्फ्रेंस के ॿुधण वारा ॿुधो जिन शहीदन के खिराज तहसीन पेश करण जे लाइ अॼु ॾह मुहर्रम ते तव्हां गॾु थिया हो शहीदन जो वॾो मक़ाम आहे वॾो दर्जो आहे हदीस पाक में आयो मुझे दिलबर नबी मुझे सुहणे नबी लौला कजे नबी समावात जे नबी हुरो फलक जे नबी मुझे दिलबर नबी से फरमायो जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो जॾहिं शहीद रब जे दरबार में अची वेंदा क़यामत जे मैदान में अची वेंदा मुझे सुहणे नबी से फरमायो शहीदन जे ज़ख्मनि मां खून जा फुवारा पिया हलंदा शहीदन जे बदन मां खून पियो किरंदो पर मुझे सुहणे नबी से फरमायो शहीदन जे खून में एडी त खुशबू हूंदी जो दुनिया जे अत्र अंबर में वा खुशबू न हूंदी जेका क़यामत जे ॾींहुं शहीदन जे रत में अल्लाह करीम खुशबू बनाईंदो हदीस पाक में मूं पढ़ियो रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईंजन वञनि पिया मैदान बदर जे करीब जॾहिं साईंजन जो गुज़र थियो सुहिणे रसूल जा शागिर्द सुहिणे रसूल जा सहाबी भी इकट्ठे हुया सहाबा किराम के अजीब किस्म जी खुशबू सिंगण में आई खुशबू अची वई साईंजन के फरमान लगा ओ रब जा रसूल अजीब किस्म जी खुशबू इन मैदान में फैलल मुझे दिलबर नबी से फरमायो छो न हिन मैदान में खुशबू हुजे छो न हिन इलाकन में जबलन में खुशबू हुजे छो त हिन इलाके में मां मोहम्मद अरबी जो सहाबी शहीद जे पंहिंजी जान कुर्बान कई मुझे सुणे नबी से फरमायो इन मैदान में हजरत उबैदा बिन हारिस इनन में मदफूना जेका खुशबू आ उन शहीद जे बदन में अल्लाह करीम खुशबू पियो कटे मुझा दोस्त अजीजो बुजुर्ग कोई भाइरो शहीदन जो वडो मकाम आ वडो दर्जो आ वडी फजीलत आ एक ओ शान आ जो मां बयान कया मौलाना जोगी साहब बयान करे मौलाना जुका सो मेके साहब दा फर्जंद जुका सो शान बयान कर पर मुझा दोस्त अजीजो शहीदन जो एकड़ो ओ शान आ जो रब करीम पांजे कुरान में बुधाए बुधण जे लाइ तव्हां तैयार आहियो न जागो पिया न अल्लाह पाक फरमायो फरमायो वला तहसबन्नल्लज़ीना कुतिलू फी सबीलिल्लाहि अमवात बल अहयाउन इंद रब्बिहिम युरज़क़ून
फरमाइंदे के मुझे रस्ते में कुर्बान थिया, मुझे रस्ते में कुर्बानियों दैया, मुझे रस्ते में जान जी कुर्बानी दिनाऊं, वतन कुर्बान, जायदाद कुर्बान, बच्चा बार कुर्बान, हर शे कुर्बान करेगा। अल्लाह तो फरमाए वाला तहसबन्नल्लज़ीना कुतिलू फी सबीलिल्लाह। ओ दुनिया वारो उन्हनि शहीदन के तमाम बोल तसव्वुर न कजो, सही बोल तसव्वुर न कयो। ओ मुदा रब ही त दुनिया छड़िया, घर खाली थिया, बच्चा यतीम थिया, माल तकसीम थिया, दुनिया छड़े विया, पर रब तो फरमाए बल अहयाउन इंद रब्बिहिम। रब तो फरमाए पांजे रब वट पहुंचिया, पांजे रब करीम जे बारगाह में शहीद जिंदा हिन। मुझा रब शहीद जेको जिंदा हुंदो आ, मुझा अल्लाह दुनिया में भी उसूला जेको जिंदा हुंदो आ वो खाईंदो आ, वो पिंदो आ। जेकरे शहीद जिंदा है तो खाए भी अथाया न। रब करीम फरमायो बल अहयाउन इंद रब्बिहिम युरज़क़ून। रब तो फरमाए जिंदा भी आहिन, मां रब जे रहमत में पहुंची भी आ। रब तो फरमाए मां रब करीम जो रिज़्क़ शहीद पे था खाइने। तो सुभान अल्लाह, जो शहीदन सां जन्नत जो वायदो आहे कि न? फरमाई वाला हा, फरमाई इन्नल्लाह अश्तरा मिनल मुमिनीना अनफुसहुम व अमवालहुम बिअन्न लहुमुल जन्नह युकातिलून फी सबीलिल्लाह फयक्तुलून व युक्तलून वादन अलैहि हक्कन फित तौरात वल इंजील वल कुरआन। रब तो फरमाए मां ईमान वारन जा माल उन्हनि जूं जानियूं जन्नत जे बदले में खरीद करे छॾे। रब तो फरमाए मुंहिंजा बाना तव्हांजो माल तव्हांजी जान मां रब करीम जन्नत जे बदले में खरीद करे छॾी आ। रब तो फरमाए जॾहिं मां रब करीम तव्हांजी जान जन्नत जे बदले में खरीद करे छॾी आ। रब तो फरमाए पोकर तव्हां गाज़ी थी निकिरंदो, करे शहादत तुंहिंजा धक लॻंदा। रब तो फरमाए जन्नत जो वादो। रब तो फरमाए तौरात में भी आ, इंजील में भी आ, त कुरान में भी शहीदन सां जो जन्नत जो वादो। अदा तो तव्हां छा था चाहियो? हजरत साईं निसार अहमद शाह साहब रहमतुल्लाह अलैह, हजरत साईं पीर हमादुल्ला दामत बरकातुल आलिया जे हिन दीनी मरकज में अचण वारो, हिन खानगाह में अचण वारो, दुनिया जे अंदर कई माण्हुनि पंहिंजूं रस्मूं ठाहियूं त ही रस्म कंदो, शहीदनि सां मिलंदो, ही रस्म अदा कंदो, सोने हुसैन जे नाने मिठे मोहम्मद अरबी जे मोहब्बत जे आगोश में ईंदो। पर मां तव्हां खे मुबारक थो ॾियां, तव्हांजो तालुक उन हक़ानी आलिमनि सां आहे। मां हक़ जे आलिमनि जो हिकिड़ो अदना कारकुन ऐं उन्हनि जो शागिर्द आहियां। पर मां जॾहिं रब जे क़ुरान ते गौर कयो, रब जे क़ुरान ॿुधायो, रब करीम फरमायो मुंहिंजा बाना दुनिया जे अंदरि ॿ कम कयो, मुंहिंजो चयो मञो, मुंहिंजे मिठे मोहम्मद जी ताबेदारी कयो। क़यामत जे ॾींहुं नबीअनि सां गॾु हूंदो, सिद्दीक़नि सां गॾु हूंदो, शहीदनि सां गॾु हूंदो, नेकनि सालिहनि सां गॾु हूंदो। शर्त कहिड़ो आहे? रब पाक फरमायो, फरमाई मयुतिल्लाह व रसूल फौलाइका मअल्लज़ीना अनअमा अल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीना वस्सिद्दीक़ीना वश्शुहदाኢ वस्सालिहीन व हस्न उलाइका रफ़ीक़ा। रब तो फरमाए जंहिं अल्लाह ही अल्लाह जे रसूल जी इताअत कई, रब तो फरमाए क़यामत जे ॾींहुं उहे उन्हनि सां गॾु हूंदा जिन जे मथां अल्लाह जा इनाम आहिनि, अल्लाह जा इकराम आहिनि, रब जूं रहमतूं आहिनि। सयूं कहिड़ियूं जमातूं? रब तो फरमाए मिनन नबिय्यीन, उहा नबियनि जी जमात आहे, व सिद्दीक़ीन, उहा सिद्दीक़नि जी जमात आहे। रब तो फरमाए व शुहदा, शहीदनि जी जमात आहे, व सालिहीन, रब तो फरमाए नेकनि ऐं सालिहनि बुज़ुर्गनि जी जमात। अल्हम्दुलिल्लाह
हिन दौर में चो जेकॾहिं असांजो तालुक इन्हनि खुदा वारनि सां रहियो, तव्हांजो तालुक शहीदान इस्लाम सां रहियो, खुदा जे नबीअनि ऐं पैगंबरनि जी मोहब्बत हूंदी, अल्लाह ही अल्लाह जे हबीब हज़रत मोहम्मद अरबी जी इताअत हूंदी, इंशाअल्लाह क़यामत जो रिहाड़ो थींदो। नेकोकारो, निमाज़ियो, हाजियो, ज़कातियो, पंहिंजे कपड़नि खे पाक रखण वारो, पंहिंजे बच्चनि खे क़ुरान जी तालीम ॾियण वारो, दीन ईमान ऐं इस्लाम खे अखियुनि ते रखी करे ज़िंदगी गुज़ारण वारो, तव्हांखे मुबारक हो ॾियां। रब जे क़ुरान जे रूह सां रब तो फरमाए क़यामत जे ॾींहुं तव्हां नबीअनि सां गॾु हूंदव, रब तो फरमाए सिद्दीक़नि सां गॾु हूंदव, रब तो फरमाए शहीदनि सां गॾु हूंदव, रब तो फरमाए नेकनि ख़ुदा जे प्यारनि भलारनि सां तव्हां गॾु हूंदव, रब तो फरमाए वहसुन उलाइक रफ़ीक़ा, तव्हांजा भले में भला संगी। मुंहिंजो टाइम वञी 4 मिंट बचो। अचो, शहीदन जो एडो मकाम, शहीदन जो एडो दर्जो आ। हदीस पाक में अल्लाह अकबर, जॾहिं ऊद जो मैदान पियो लगे, हज़रत जाबिर साईं पियो फरमाए, मुंहिंजे बाबे साईं फरमायो, पुट जाबिर जी बाबा साईं, पुट जाबिर ऊद जो मैदान पियो सुभाणे लगे, मूं दुआऊं करियो हिन मूंखे उमेद आ ऊद जे मैदाननि जो पहिरियों शहीद तुंहिंजो बाबो थींदो। ओ पुट जाबिर, जॾहिं मां शहीद थी वञा, जॾहिं मुंहिंजो रूह परवास थी वञे, रब करीम मूंखे शहादत जो दर्जो ॾेई पाण ॾे घुराए। ओ पुट जाबिर, मुंहिंजी तोखे वसियत आ, पंहिंजे भेनरुनि जे हक़नि जो ख़्यालु कजां। नंबर बे ते त मां मकरूज़ आहियां, मुंहिंजो कर्ज़ पोयूं अदा कजां। हदीस पाक में शहीदनि जा केॾा दर्जा आहिनि, केॾा मक़ाम आहिनि, केॾी फज़ीलतूं आहिनि। शहीद शहीद थी वेंदो आहे, रब करीम जन्नत जे गेटनि खे हुन जे लाइ खोलाए छॾींदो आहे। पर सोने नबी सही फरमायो, जेकॾहिं शहीद मकरूज़ आहे, रब जे ज़ात जो कसम आहे, जो माफ़ी न ॾे। सोने रसूल जे साहबी जो पुट, मुंहिंजो कर्ज़ बि ॾिजां, पंहिंजे भेनरुनि जे हक़नि जो ख़्याल बि कजां। हज़रत जाबिर साईं तो फरमाए, जॾहिं उहद जो मैदान लॻो, वाकई पहिरियों शहीद मुंहिंजो बाबो साईं थी वियो। कुझु ॾींहं गुज़रिया, साईं जन जे ख़िदमत में मां वेठुसि, साईं जन मूंखे फरमायो, पुट जाबिर जी मुंहिंजा दिलबर, फरमायो जाबिर, तुझे बाबे से अल्लाह करीम जो को कलाम कयो, सभिनी शहीदन सां अल्लाह करीम पर्दे जे पोयां ॻाल्हायो। ओ पुट जाबिर मुबारक हुजई, जॾहिं तुंहिंजे बाबे जो वारो आयो, जॾहिं तुंहिंजे पीउ जी वारी आई, अल्लाह रब्बे ज़ुल जलाल पर्दनि खे हटाए करे बराहे रास्त तुंहिंजे बाबे सां रब करीम कलाम कयो। हज़रत जाबिर साईं फरमायो, साईं मुंहिंजे बाबे शहीद सां रब करीम कहिड़ो कलाम फरमायो। सुभान अल्लाह, उन्हनि जे अज़मतुनि खे सलाम, उन्हनि जे शहादतुनि खे सलाम, केसां रब करीम पाण बग़ैर हिजाब जे पर्दे जे बराहे रास्त अल्लाह करीम कलाम फरमायो। पुट जाबिर, जॾहिं तुंहिंजो बाबो शहीद थी वियो, तुंहिंजे बाबे सां अल्लाह करीम कलाम कयो, तुंहिंजे बाबे सां रब करीम बराहे रास्त ॻाल्हायो। रब पाक फरमायो, ओ मुंहिंजे रसूल जा सहाबी, ओ मुंहिंजा मुख़लिस बाना, तुंहिंजी तमन्ना कहिड़ी आहे, तुंहिंजी आरज़ू कहिड़ी आहे? अल्लाह अकबर। पोइ तुंहिंजे बाबे चयो, रब मुंहिंजी तमन्ना ही आहे त मूंखे ज़िंदा कर, वरी दुनिया में वञा, वरी सोने रसूल जे लश्कर में शामिल थी, मुंहिंजा रब तुंहिंजे दीन जे लाइ मां पंहिंजी जान कुर्बान कयां। छो मुंहिंजा बना, छो आरज़ू पियो करी, तमन्ना कहिड़े बुनियाद ते पियो करी? चवण लॻो, मुंहिंजा रब जेको शहादत वारे वक़्त में मूंखे तुंहिंजे दीदार में लुत्फ़ आयो हो,
तुझे दीदार में मुझे मज़ो आयो हो रब करीम जेको शहादत में मुझे मज़ो आयो हो मुझे हिते भी सुकून थो अचे ओ मुंहिंजा रब मुझी दिली तमन्ना है मां तुझे रस्ते में वरी भी हर जिंदा थी करे वञा वरी शहीद थी वञा ऐं सोने रसूल जी हदीस जेका पहिरीं खुतबे में मूं तव्हांखे ॿुधाई हसन हुसैन से जे नाने हजरत मोहम्मद रबी से फरमायो हदीस पाक का लफ्ज़ है सजन फरमायो लवदितु अन उक्तल फी सबीलिल्लाह सुम्मा उहया सुम्मा उक्तल सुम्मा उहया सुम्मा उक्तल सुम्मा उहया सुम्मा उक्तल मुझे दिल पर नबी तमन्ना कई ओ मुझा रब्बा मां मोहम्मद रबी जी दिली तमन्ना हिया रब तुझे रस्ते में शहीद थिया वरी जिंदा थिया वरी शहीद थिया वरी जिंदा थिया मुझे सोने पैगंबर से शहीदन जी फजीलत उनके बुधाईंदे फरमायो पाक मां जॾहिं शहीद शहीद थींदो आहे ॿुधो हलाणी जा गैरतमंद मुसलमानो जॾहिं शहीद शहीद थींदो आहे अञा पारो कतरो ज़मीन ते किरंदो ई नाहे अल्लाह करीम अगे शहीद जो खताऊं माफ़ फरमाईंदो आहे हदीस पाक में आयो जॾहिं शहीद शहीद थींदो आहे शहादत वारे वक्त में अल्लाह करीम दुनिया जे पर्दन के हटाए छॾींदो आहे शहीद दुनिया जे अंदर शहादत वारे मैदान में जन्नत में पंहिंजा बंगला पंहिंजा बाग अखियुनि सां ॾिसंदो आहे ओ शुहदा इस्लाम कॉन्फ्रेंस के ॿुधण वारा ॿुधो जिन वतन कुर्बान कया जानियूं कुर्बान कयूं वतन कुर्बान कयूं पंहिंजूं जानियूं रब जे राह में कुर्बान करे आया उन्हनि खे चइबो आहे शहीद शहीद उन्हनि खे चइबो आहे असांजो अक़ीदो ईमान आहे त पहिरियों दर्जो नबूवत जो पहिरियों दर्जो कंहिंजो पहिरियों दर्जो नबूवत जो ॿियो दर्जो सदाकत जो आहे ऐं टियों दर्जो शहादत जो आहे इहो ई सबबु आहे मुंहिंजो दिलबर नबी ही दुनिया छॾे विया सोने नबी सही खां बाद सदाकत जो ताजदार केर सुनो सिद्दीक़ अकबर सोने सिद्दीक़ अकबर का बाद जो के सदाकत का बाद शहादत जो दर्जो आ उनजे करे मिठो उमर फारूक भी शहीद आ सही मौजो सुनो उस्मान ज़िन्नुरैन भी शहीद मुझो मुर्शिद अली अल मुर्तज़ा भी शहीद तो सदाकत का बाद दर्जो शहादत जो आ अल्लाह करीम पंहिंजे प्यारनि खे शहादत जो मर्तबो ॾिनो शहादत जो दर्जो ॾिनो ऐं मुंहिंजो मुर्शिद हज़रत हसन साईं बि शहीद हज़रत हुसैन साईं बि शहीद बदर वारा ऊद वारा खैबर खंदक वारा रब जे ज़ात जो कसम जेके बि रब जे राह में पंहिंजी जान कुर्बान करे आया चओ सभिनी जे शहादतुनि खे असांजो सलाम कटा कर गर्दन अपनी बतला गए हैं करबला वाले कटा कर गर्दन अपनी बतला गए हैं करबला वाले बंदूक के आगे जुल्म के आगे झुक नहीं सकते खुदा वाले आई मां तव्हांखे इतलाह थो ॾियां असांजा उलमा देवबंद अकाबरीन उलमा देवबंद उन्हनि जो अक़ीदो ईमान हो असांजी निस्बत सैयदना हज़रत हुसैन ऐं हज़रत हुसैन साईं जे हक़ वारे पैगाम सां आहे असां यज़ीदी न आहियूं असां हुसैनी आहियूं जेकॾहिं असांजो तालुक अहल बैत जी अज़मत सां न हुजे हा जेकर असांजो तालुक मिठे मुहम्मद अरबी जे आल सां न हुजे हा त मिठे मुहम्मद जो क़ुरान असांखे नसीब न थिए हा पाक मोहम्मद अरबी जे दीन जी खिदमत तवाज़ा के नसीब न थे हा पर क़यामत जे सुबह ताईं इंशाअल्लाह जेस ताईं दिल में साह में साह हूंदो सहाबा जो भी शान गाईंदासीं जो मिठे मोहम्मद जे आल जो भी शान गाईंदा रहंदासीं जे सभिनी शहीदनि जे शहादतुनि खे असांजो सलाम आहे जो करबला जे शहीदनि खे भी असांजो सलाम आहे जे हू असांजे अखियुनि जा नूर आहिनि ये ही असांजे अखियुनि जा नूर आहिनि ख़ारजी
न सा राफ़ज़ी हूं न खारजी हूं आले सुन्नत उलमा देवबंद मिठे मोहम्मद जे सहाबा जा बे नौकर हैं त मिठे मोहम्मद जे आल जा बे नौकर हैं। मुंहिंजी मुंह फ़कीर जी दुआ है अल्लाह साईं असांजे मुर्शिदन आलिया नक्शबंदिया कादरिया जे सिलसिले वारनि जे हिन दरगाह खे अल्लाह ता क़यामत आबाद फरमाए। हितां जेको दीन जो पैगाम हली रहियो आहे अल्लाह ताला इन पैगाम खे मुल्क जे कुंड कुर्छ में पहुंचाए। अल्लाह ताला हिन दीनी इज्तिमा खे शुहदा इस्लाम कॉन्फ्रेंस जे हिननि बरकतुनि खे हिननि रहमतुनि खे अल्लाह ताला ता देर ताईं आबाद फरमाए ऐं अल्लाह ताला तव्हां सभिनी जी हाज़िरी क़बूल फरमाए। ज़िंदगी बाक़ी मुलाक़ात बाक़ी। वाखिर दावाना